अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में अवा शागिर्दन के भलीकार। आऊं आया अवां जे इल्म कीमिया जो उस्ताद नजफ हैदर मेमण। प्यारा ॿारो, अज अवां जे सामूं जेको टॉपिक आहे मूं वटि चैप्टर नंबर 3 जो टॉपिक आहे असां वटि इलेक्ट्रॉन्स जी दरियाफ़्त यानी डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन। इलेक्ट्रॉन कीअं लधा, इलेक्ट्रॉन्स कीअं असांखे नज़र आया, उन्हनि जी डिस्कवरी पढ़णी आहे असांखे। असां पढ़ी आयासीं त मादो तमामु नंढनि ऐं बारीक ज़रड़नि जो ठहियलु आहे। उन्हनि बारीक ज़रड़नि खे असां एटम सॾियोसीं। एटम जे मुतलिक़ असां ॼाण हासिल करण खां बाद में ख़बर पई असांखे त एटम बारीक ज़रड़ो नाहे, पर एटम अञा बि वधीक नंढड़नि ज़रड़नि जो ठहियलु आहे, जिन ज़रड़नि खे असां एटम जा बुनियादी ज़रड़ा सॾियोसीं। ऐं ख़बर पई त एटम जा 3 बुनियादी ज़रड़ा आहिनि असां वटि, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन। इहे एटम जा 3 बुनियादी ज़रड़ा मिली करे एटम खे बनाइनि था पिया ऐं एटम जो वजूद असांजे साम्हूं अचे थो पियो। हाणे एटम जा जेके इहे 3 फंडामेंटल पार्टिकल्स आहिनि, इन्हनि जी डिस्कवरी कीअं थी असां वटि, इहे कहिड़े नमूने सां दरियाफ़्त थिया ऐं कहिड़नि कहिड़नि साइंटिस्ट इन्हनि ज़रड़नि जे मुतलिक़ कमु कयो। उन में अॼु असां खयो आहे इलेक्ट्रॉन जी दरियाफ़्त जे अंदरि त इलेक्ट्रॉन असांजे साम्हूं कहिड़े नमूने सां वजूद में आयो। असां पोएं लेक्चर में इहो ई पढ़ी आयासीं त जेको इलेक्ट्रॉन आहे असां वटि, उन जे मथां काटूअ जी चार्ज आहे। काटूअ जी चार्ज मां मुराद इहा आहे त यानी इलेक्ट्रॉन असां वटि नेगेटिव चार्ज वारो पार्टिकल आहे, यानी इलेक्ट्रॉन जे मथां माइनस जी चार्ज आहे। इलेक्ट्रॉन जे मथां इहा चार्ज कीअं आई, कीअं डिस्कवर थी असां वटि, इन्हनि जे मुतलिक़ असां थोरी घणी ॼाण हासिल कंदासीं। इलेक्ट्रॉन जी डिस्कवरी में 1897 ईस्वीअ मंझि बर्तानिया जे फिजिक्स जो हिकिड़ो माहिर हुयो जे थॉमसन, जंहिं इलेक्ट्रॉन जी दरियाफ़्त ते कमु कयो। जे थॉमसन असां वटि हिकिड़ो शीशे जो ट्यूब खयो, जंहिं ट्यूब जो नालो रखियो वियो डिस्चार्ज ट्यूब। इन शीशे जे ट्यूब जे अंदरि हिकिड़ो पंप लॻायो वियो, जंहिं पंप जो नालो रखियो वियो खिला पैदा कंदड़ पंप यानी वैक्यूम पंप। इन ट्यूब जे अंदरि 2 धातुअ जूं प्लेट्स लॻायूं वयूं, मेटल प्लेट्स लॻायूं वयूं, जिन खे इलेक्ट्रोड यानी बरकीरो सॾियो वियो। पोइ इन धातुअ जे 2 प्लेटुनि खे ॿाहिरां ज़रिए यानी सोर्स सां जंहिं मञा करंट पैदा थी सघे, जीअं बैटरी आहे असां वटि, इन सां इन्हनि 2 धातु वारनि प्लेटुनि खे कनेक्ट कयो वियो। बैटरीअ जे वाधूअ वारे टर्मिनल सां जेका प्लेट कनेक्ट थी असां वटि, उनखे असां वाधू बरकीरो यानी एनोड प्लेट सॾीसीं असां। ऐं बैटरीअ जे नेगेटिव टर्मिनल सां जेका प्लेट कनेक्ट थी असां वटि, उन प्लेट खे असां काटू बरकीरो यानी कैथोड इलेक्ट्रोड जो नालो पिणु ॾिनोसीं। यानी जेको वाधू बरकीरो आहे उनखे असां एनोड करे छॾींदासीं ऐं जेको काटू बरकीरो आहे उनखे असां कैथोड करे छॾींदासीं। पोइ जे थॉमसन हिन पंप जी मदद सां हिन ट्यूब जे अंदरि जेका गैस भरियल हुई उनखे आहिस्ते आहिस्ते कढणु शुरू कई। जॾहिं उन आहिस्ते आहिस्ते इन ट्यूब मां गैस कढणु शुरू कई त हेठां बैटरी जे मदद सां वोल्टेज बि वधाइण शुरू कई, यानी करंट जो मिक़दार पिणु वधंदो वियो। जॾहिं इलाही सारी गैस इन ट्यूब जा ॿाहिरि निकिरी आई त इन ट्यूब जे अंदरि जेका थोरी गैस बची ऐं उनजो प्रेशर यानी दाब सफ़ा डिक्रीज़ थी वियो उहो, ऐं ॿाहिरां करंट तमामु घणो अची वियो। त पोइ जे थॉमसन ॾिठो त इन ट्यूब में काटू बरकीरे खां वाधू बरकीरे जे तरफ़ कुझु शुआ हरकत करे रहिया हुया, नीरे रंग जा शुआ हुनखे नज़र आया जे थॉमसन खे, जेके किथां खां पिया हलनि, जेके काटू वारे बरकीरे खां निकिरी वाधू वारे बरकीरे ॾांहुं वञनि पिया। हाणे काटू वारो बरकीरो यानी कैथोड इलेक्ट्रोड, जॾहिं कैथोड में शुआ निकिरी करे एनोड वारे पासे आया त जे थॉमसन इन्हनि शुआनि खे नालो ॾिनो कैथोड शुआ।
पोइ जे थॉमसन ॾिठो त जॾहिं इहे शुआ काटूअ वारे बरकिरे मां निकिरी रहिया आहिनि त पोइ इन्हनि शुआनि जे मथां काटूअ वारी चार्ज आहे यानी नेगेटिव चार्ज आहे, तॾहिं इहे शुआ वाधूअ वारी प्लेट ॾांहुं मुड़ी रहिया आहिनि। यानी अहिड़े नमूने सां इन्हनि शुआनि जी डिस्कवरी थी। पोइ अॻिते हली करे जॾहिं इन्हनि शुआनि जी चार्ज जे मिक़दार खे मालूम कयो वियो ऐं शुआनि जे मास यानी माए जे मिक़दार खे पिणु मालूम कयो वियो ऐं जॾहिं ॿिन्हिनि जी निस्बत कढी वई जंहिंखे असां चार्ज टू मास रेशो सॾियूं पिया, यानी चार्ज अपॉन मायो। चार्ज खे असां ई सां ज़ाहिर कंदा आहियूं, माए खे असां एम सां ज़ाहिर कंदा आहियूं, यानी ई बाय एम रेशो। यानी चार्ज ऐं माए जी जॾहिं निस्बत चार्ज जो मिक़दार भी मालूम कयो वियो। मुल्कियन नाले हिकिड़ो साइंटिस्ट हुयो जंहिं इन में चार्ज जो असां वटि मिक़दार ॿुधायो त इन्हनि शुआनि में केतिरी काटूअ जी चार्ज जी क्वांटिटी मौजूद आहे। मास केतिरो आहे इन्हनि शुआनि जे अंदरि ऐं जॾहिं उन ॿिन्हिनि जो रेशो यानी ई बाय एम रेशो कढियो वियो त इहो ई बाय एम रेशो शुआनि जो तक़रीबन असां वटि वैल्यूज़ अहिड़े नमूने सां बीठा वञी त पोइ जे थॉमसन असांखे ॾसियो त असुल में जेके इहे कैथोड शुआ आहिनि इहे काटूअ जी चार्ज वारा वहिकरा आहिनि असां वटि, यानी हिकिड़ियूं माइनस जूं अहिड़ियूं चार्जिस आहिनि जेके इन ट्यूब में जा गुज़रनि थियूं पयूं, फिलो कनि थियूं पयूं। पोइ जे थॉमसन चयो त इहे काटूअ वारा जेके शुआ आहिनि असुल में इहे इलेक्ट्रॉन आहिनि असां वटि। अहिड़े नमूने सां इलेक्ट्रॉननि जी डिस्कवरी थी वई। पोइ 1891 ईस्वीअ में स्टोनिय नाले हिकिड़ो साइंटिस्ट हुयो जंहिं इन्हनि कैथोड शुआनि खे में जेको इलेक्ट्रॉन जेके चार्जूं घुमनि पयूं उन्हनि चार्जुनि खे इलेक्ट्रॉन जो नालो ॾिनो, यानी इलेक्ट्रॉन खे इलेक्ट्रॉन जो नालो ॾियण जे लाइ असां वटि स्टोनियो 1991 में। अहिड़े नमूने सां असां वटि ही कैथोड शुआनि जी मदद सां इलेक्ट्रॉन डिस्कवर थी विया। इंशाअल्लाह ताला असां अगले टॉपिक में इन्हनि कैथोड शुआनि जी ख़ासियतुनि जे मुतलिक़ ॼाण हासिल कंदासीं त कहिड़ियूं प्रॉपर्टीज़ आहिनि इन्हनि कैथोड शुआनि खे। ऐं उमीद पियो कयां त तव्हांखे इलेक्ट्रॉन्स जी दरियाफ़्त सम्झ में अची वई हूंदी। थैंक यू वेरी मच।